मोहतरम गाजी खान, वाइस चेयरमैन मुज़र रहमान चांडियो, सेक्रेटरी इलेक्शन कमेटी साईं मुमताज़ शाह, ऐं मुंहिंजो नंढो भाउ मुर्तज़ा भगवान साहब ऐं ॿियो दोस्त अरबाब पेरियाल मोस्ट सीनियर असांजा दोस्त आहे। इन्हनि सभिनी खे मुबारकबाद पेश कजे थी। असांखे इन ॾींहं जो इंतज़ारु हुयो त गाजी खान कॾहिं हलंदो। पहिरीं इलेक्शन कमेटी में मां सेक्रेटरी हुयुमि, उन में साॻियो रोल गाजी खान जो हुयो। जॾहिं हालतनि जे हिसाब सां फ़ैसिलो फ्री हो, गाजी खान जो नालो आयो त बख़ुदा असांजे मतिलबु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि थी वई। ख़ासि करे मूंखे सबबु इहो त गाजी खान जा जेको 4 साल मां वेझो ॾिठो गाजी खान खे, बग़ैर ख़ुशामनि जे नवे जी अपॉइंटमेंट आहियां, ज़िंदगी जा लाह चढ़ा ॾिठा आहिनि। मां चयो गाजी खान अची वियो आहे। दोस्तनि जी ॻाल्हि सम्झण नथी अचे त भई 3 मेंबर 4 मेंबर 6 मेंबर चेयरमैन मनाइतो आहे। चेयरमैन वॾी शइ आहे, मुतफ़िक़ चेयरमैन आहे, सभिनी धुरियुनि जो मुतफ़िक़ आहे। साईं सिकंदर पसंदि असांजो पसंदि शख़्स उन्हनि दोस्तनि पाण चाह सां नालो पेश कयो आहे। सभ खां पहिरीं अॼु खां 3 महीना पहिरीं साईं इम्तियाज़, साईं गुलाम रसूल साईं खे दादू में असां चेयरमैन करे आयासीं। उहा ॻाल्हि बि उन्हनि खे ज़हन में न आई। 3 महीना कंहिंजे तस्वर में बि न हो, तॾहिं बि असां गाजी खान जो नालो खयोसीं। न फ़ैसिलो थियो, न की मूवमेंट हुई। अफ़सोस आहे अॼु बि कोर्ट जो केस हुयो। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त 4 साल उन काबीना में गाजी खान रहियो आहे। हा, गाजी खान को तव्हांखे ॾुख तकलीफ़ जी ॻाल्हि करे त पोइ वेही वीचार कयो, पोइ वेही असां स्टेक होल्डर सां ॻाल्हायूं त गाजी खान सां ईअं छो। पर गाजी खान ख़ुदि मुख़्तियार आहे। भई गाजी खान में घणी क्वालिटियूं आहिनि, हर शइ खे फेस कंदो। मुंहिंजो सिकंदर सां जेको तालिक़ु आहे हिन टाइम उहो अणटुट आहे। अणटुट अलाह कंदो, न टुटंदो न। जेको लाओ चाड़ो हूंदो ॿई दोस्त हिक पेच ते हूंदासीं। सिकंदर जी तंज़ीम खे ज़रूरत आहे। बेशक अची दोस्त मूंसां दलील सां ॻाल्हाइनि। हर माण्हूअ में गमी कोताही हूंदी आहे। मां पहिरें ॾींहुं चयुमि वॾो लॉस तंज़ीम खे, जेतिरो अकबर लॻारी रहियो आहे त कहिड़ो न सेक्रेटरी आईंदा ॾींदो न को सोचींदो। एॾो लॉस ॾेई वियो आहे। ॾिठई तबियत सम्झी वियो त हीउ जेको लीडर आहिनि ही मूंखे छा था घुरण चाहिनि था, शामिल आदि थींदा। मूंखे को ॿुधाए हिकिड़े कश में सिगरेट पींदो आहे मिनिस्टर तालीम, हर दुनिया जो फैल उन में आई। उन सां को ॻाल्हाइण वारो कोन्हे माण्हू। तव्हांजे इलाइक़े जो आहे, मेरठ यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे। यूनिवर्सिटी में दोस्त पढ़िया हूंदा, पेटार में पढ़िया हूंदा, रोस्तार जा मिट माइट। मुंहिंजा दोस्त उन क़रीब सुञाणींदा त मिनिस्टर कहिड़े स्टेट जो आहे। हद खां वधीक शोभा था त उन मिनिस्ट्री खे शोभा जे अंदरि लॻारायूं। कहिड़ी तारीख़ हली? पहिरीं तारीख़ हली एग्री ॾुख जी ॻाल्हि आहे, एॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। उन कमेटीअ में केरु आहे? गाजी खान खे ज़हन हूंदो वाहिद माण्हू मां मिनिस्टर खे त सॼी तंज़ीम असांजी प्रेस क्लब ते पहुती आहे। तव्हां बि हलो, असांजे दोस्त चयो न हुयो। हीउ जेको धरणो लॻो 10 तारीख़ ते, के दोस्त थोड़ियूं बंदि करे वेही रहिया, शो बंदि करे वेही रहिया, चोरी हुई। सभु दोस्त प्रेस क्लब ते घुराइना, साॻियो अहवाल करना। तंज़ीमी ॻाल्हि आहे, तंज़ीमी सोच था रखो, तंज़ीम मौक़ो था रखो, तॾहिं इख़्तिलाफ़ थो थिए। श्री बस ख़ैर आहे। अहिड़े तरीक़े सां तंज़ीम में चाह पैदा कजे थी। स्टेक होल्डर सिंध में 3 आहिनि। उहो जान खां वधीक प्यारो मोहतरम गुलाम रसूल, हाजी शफ़ी साईं सिकंदर जॾहिं चेयरमैन थियो मुतफ़िक़ तौर सभिनी पटको ॿधायो आहे न। साईं खे अख़्तियार ॾियनि त गवर्नमेंट सां कीअं विढ़बो आहे। साईं जो हिकिड़ो वर्किंग कमेटी में जुमिला हुया, मां नथो दोहरायां, जेके न आया आहिनि दोस्त उन्हनि खे तकलीफ़ हुई थी त 2 महीना मूंखे पीरियड ॾियो त मां गवर्नमेंट सां विढ़ा। गवर्नमेंट तव्हांखे कुझु बि ॾियण ॿूंड में बायोमेट्रिक तव्हांजो न नथो आहे हिन महिल ताईं। ॿियनि ॻाल्हि खे छॾियो ज़िले लेवल ते। गवर्नमेंट असांखे त चेक कयो हमेशह। नंढे कम में राज़ी करे हलंदा, ठीकु आहे, तव्हांजो ख़र्च पको निकितो, हलो वरी 8 ॾींहं 15 ॾींहं जो। कंहिं सेक्रेटरी अॻियो चांहि जेको भारियो आहे खीर आहे, उन लाइ परे फिटी करे त सेक्रेटरी मुंहं में लॻे वञी। हेॾो उस्ताद तंज़ीम आहे, वॾी जज़्बात जी ॻाल्हि थी कजे। फोरम बि आहे तालके सदर छा हूंदो आहे किरदारु त पंहिंजे टीओ सां अखियूं अखियुनि में ॾेई ॻाल्हाए। ज़िले सदर जो छा किरदारु हूंदो आहे त ज़िले इंतिज़ामिया ब्यूरोक्रेट उन सां ॻाल्हाए। डिवीज़न जे सदर जो छा किरदारु हूंदो आहे, सिंध जे सदर जो छा किरदारु हूंदो आहे।
इहो किरदारु हूंदो आहे। सही सिकंदर वटि जुमिला मूंखे यादि पवंदा आहिनि। जॾहिं उस्ताद उहिदेदार सां मिलो त हैसियत सां मिलो त उस्ताद आहे पाण खे घटि करे। जॾहिं बेरोकेट सां ॻाल्हायो अखियूं अखियुनि में थी ॻाल्हाए। बेरोकेट तव्हां जॾहिं उथी वेंदो त उहो माता चओ 5 मिंट सोचींदो त हे मूंखे छा ॻाल्हाइणो आहे। 2-3 कलाक एतिरो ॻाल्हाई जो हुनखे ॼाणी वणी त 2-3 कलाक हुन दिमाग़ में इहा ॻाल्हि फिट थिए त हिन मूंसां एतिरो छो तकिड़ो ॻाल्हायो। असां केरु छा था रखूं, दोस्त जो केरु था रखूं, सभु फेसबुक ते चवनि था। मदरसा कॾहिं मां फेसबुक ते कंहिं पोस्ट ते लाइक न कंदो आहियां। वाहिद माण्हू मां आहियां। पहिरीं प्यारो ॾेंदासीं गादी खान ज़ाती ज़िंदगी में तव्हांखे दोस्त सां लाइक कंदासीं। तंज़ीम लाइ वॾो मवाद छॾियो इलेक्शन कमेटी मुतफ़िक़ स्टेक होल्डर सां सलाह करे तरीक़ा आमीन। गादी खाने सरबराही मल्हायो आमीन। हैदराबाद कराची नाई दाणो वारा ऐलान करे वेही रहो अमाला फलाणे जैसे मां न चवां मरण घड़ीअ ताईं उहा तारीख़ हलाइजे जीअं रफ़ी ॻाल्हाई, जीअं साईं रफ़ी ॻाल्हाई मरण घड़ी ताईं जंहिंमें सभु क़ौम परस्त पहुता हुया। सभु साईं मस्तान छा बि जवाबु ॾियां मां बि हुयुमि। उस्ताद सभु चवंदा दाऊं कनि था कंहिंखे कुझु न मिलंदो न गवर्नमेंट ॾियण जे मुंड में अथव। बख़ुदा ॾियण जे मुंड में न आहे उहो हुन जा वज़न कटे आहिनि। त अमल मन खे छा खपे आयो आहे बसि हिनखे ई कमु करे ॾे। इहा मुतफ़िक़ इलेक्शन कमेटी आहे। अॼु को पोइ हुन दोस्तनि खे हथ ॿधी मां चवंदुमि जेके गाज़ी खान जे ख़िलाफ़ कोर्ट में मोटो। गाज़ी खान मज़बूत आहे। गाज़ी खान जूनियर उहिदेदार न आहे। आख़िरी टर्म अथसि। हीउ चाहींदो त मां अहिड़ो कमु करे वञा जेको मूंखे बराबरि दोस्त सॼी उमिरि कया आहिनि। अहिड़ो कमु गाज़ी खान मां सां न कंदो। अलाह जो गंज त चवंदो मूंखे इज़त मिली। असां गाज़ी खान जी न अॼु पाचा पट कयूं न सुभाणे कयूं न गैर क़ानूनी कमु न चऊंसि। जेको गाज़ी खान जो पनो लहंदो उनखे फॉलो कंदासीं। आज सां अदब सां जेको बि हुकुम हूंदो सभु हथ मथे करे जो गाज़ी खान जो हुकुम ममता शाह जो हुकुम इलेक्शन कमेटी जो हुकुम हक़ थी तंज़ीम आहे। ज़रूरी आहे मां गलती कयां त ॿियो